भला उनखां फासी वियोसि बाबा। मस्त उठो अलाह जान छड़े। हेडा बाबा हेडा हेडा जो खेरल हेडा मुझे बस आचे गाल कर सेठ। बाबा तुझी अखि ॾाढी ख़राब आहे ऐं हीअं असांजा छोकिरा बि ॾाढा ॾिंगा आहे। कोई मां छा कयां? ॾिंगा आहिनि त पंज लाइ मां को हिननि जे करे होटल ते अचणु छॾे ॾींदुसि छा? बाबा मां चाहियां थो त तव्हां हिते दोस्त थी रहो। विढ़णो कमु कुतनि जो हूंदो आहे। सेठ मुंहिंजी कंहिंसां बि दुश्मनी न आहे। इज़त कंदा त इज़त कंदोसां। जेकॾहिं विढ़ंदा त मुंहिंजा कदम बि पोइ ते न हटंदा। पोइ जेकॾहिं ॿधक हणी आहे त ख़ैर आहे। न बाबा न न ख़ैरु करिणो आहे ख़ैरु करिणो आहे ख़ैरु करिणो आहे। गुलाम कादर एॾो ज़ोर न ला। रखियल बाबा ही तव्हांजा महिमान आहिनि। हिननि जी तव्हांखे इज़त करणु खपे। महिमान हुयो तॾहिं छॾे ॾिनोमांसि न त हणी सेकाटे विझांसि। हथ ॿधल मुंहिंजा बि न हुया। जेकॾहिं ॿधक ही हणनि हा त हिकिड़ो धक सेठ मां वहाए कढाना। बाबा गेल खे छॾियो उथो पाण में भाकुर पायो न त पोइ मां रईस सां वञी ॻाल्हि कंदो। न बाबा न रेस सां ॻाल्हि न कजां। बाबा रईस जी तव्हांखे ख़बर आहे त रईस मोहबती माण्हू हिननि झेड़नि खां नफ़रतूं कंदो आहे। उथो उथो तव्हां पाण में रखियल भाकुर पायो। उथ बाबा उथ अचो हलिया त हलिया रखियल अचो मिलो भाकुर पायो। बाबा छॾियो नफ़रतुनि मोहबतियूं वधायो। छोकिरा चांहि तयारु कर बाबा। देर न आहे। सही अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वे मजे वॾा पेर करे आयो आहीं। तू त वॾो माण्हू आहीं यार, अचण ई छॾे वियो आहीं। हा साईं वॾो माण्हू आहे। आख़िरकार कमदार मौला बख्श खान जो भाउ आहे का मज़ाक थो रही आहे। हाणे गेल खे छॾ गुलाम कादर। ॿ टे चांहियूं तयारु करे वठ ते सॼी संगत चांहि पीए। हाज़ुर बाबा खोड़ चाहियूं खोड़। छोकिरा जल्दी बाबा। हा बाबा चांहि तयारु कर। नौजवाननि खे चांहि पियार। हा साईं। कूड़ ना है भोतार साईं, कूड़ ना है। मूंखे कसम आहे पैदा करण वारे जी ज़ात जो त मां रुस्तम जे अखियुनि में तव्हां सभिनी जो मौत ॾिसी आयो आहियां। मौत हरीस कमीरे खे बस कर बस। दुश्मन जा कसीदा असां अॻियां बि न ॻाए त मुंडी न मरोड़े फिटी कयां। तूं छा थो सम्झी त हुननि जे हथनि में बंदूक आहे? असां पंहिंजे हथनि में जुआर जा काना खणी बीठा आहियूं। रुस्तम हिते ईंदो ऐं असांखे मारे हलियो वेंदो। जेकॾहिं हिते आयो त ज़िंदा वापसि हू बि न वेंदो। जज़्बात खां हटी करे कुझु अकुल खां कमु वठो। जुड़ियल जेका सचाई बयानु करे थो उन ते थोरो सोचो। असांजो दुश्मन असांखे धमकाए जज़्बात में आणण जी कोशिश करे रहियो आहे। बाबा साईं मां दुश्मन जे धमकाइण ते हिरासां या जज़्बात में न आहियो। मूंखे कावड़ त हिन जी बेवकूफ़ी ते थी अचे त हिन खे जॾहिं बि असां खानू ॾे मोकिलियो आहे त ही निभागो रुस्तम जा पादर खाई मोटियो आहे। कमाल बाबा खानो को मुंहिंजो विहारियल त न आहे जो मां सिधो उन तरफ़ वेंदुसि। बस हाणे बस तो गंज कयो। हाणे जेको कुझु करिणो आहे मां कंदुसि। मां ॾिसां थो त इहे रुस्तम ऐं खानू वारा कीअं था हिते घुमनि। न कमाल खान न, असांजा हथ कटियल आहिनि। जेसि ताईं तुंहिंजो भाउ अकमल सही सलामत वापसि नथो मोटी अचे तेसि ताईं को बि खेल कदम हुनखे नुक़सान पहुचाए सघे थो। असांखे कुझु ॾींहं सब्र करणो पवंदो। बाबा साईं तव्हां सम्झो था त असां सब्र करे वेही रहंदासीं त दुश्मन असां मथां रहम खाई अकमल खे आज़ाद करे छॾींदा? न बाबा साईं न, इहा तव्हांजी भुल आहे। असां दुश्मन मथां रहम खाऊं या उन्हनि खे सिधियूं गोलियूं हणूं उन जो फ़र्क़ु कॾहिं बि अकमल मथां न पवंदो। हुन जंहिं मक़सद लाइ अकमल खे अगवा कयो आहे उहो पंहिंजो मक़सद ज़रूरु पूरो कंदा। जे पैसनि एवज़ हुनखे अगवा कयो अथऊं
ऐं असां उन्हनि खे नुक़सान पहुचाईंदासूं त छा अकमल खे माफ़ करे छॾींदा? रज़ा हाणे हिते तव्हांजो बज़ित बीहण अजायो आहे। हुननि अकमल खान खे अगवा करे असांखे कमज़ोर करण जी कोशिश कई आहे। हाणे कमाल खान जी ॻाल्हि जियां असां ख़ामोश रहियासीं त हू असांखे वधीक इस्तेमालु कंदा। असां उन्हनि अॻियां इस्तेमालु छो थींदासूं? मां चवां थो कुझु ॾींहं सब्र कयो। जेसि ताईं असांजो दुश्मन अकमल खान खे अगवा करण वारो खुली असांजे साम्हूं अचे। हिते ख़ामोश वेहण सां अदा अकमल जी ज़िंदगी त ख़तम थी सघे थी बाबा साईं, पर हुनखे अगवा करण वारा दुश्मन कॾहिं बि खुली करे असांजे साम्हूं न ईंदा जेसि ताईं असां अदा अकमल खे आज़ादु करण लाइ को क़दम नथा खणूं। इन क़दम खणण लाइ तूं छा सोचियो आहे? कुझु मूंखे बि त ख़बर पए तूं कहिड़ो क़दम खणण थो चाहीं। जुड़ियल जी कमाल बाबा। रुस्तम तोखे किथे मिलियो? बाबा हे ॿियो चक्कर आहे सुल्तान जे वॾे बाग वारे नंबर में। ॿुधो बाबा साईं, रुस्तम हिन वक़्तु सुल्तान वटि रहियल आहे ऐं घणो वक़्तु उन जे बाग में पिया था गुज़ारनि, छो त रुस्तम जो इहो अंदाज़ो आहे त हिते कंहिंजो बि शक कोन वेंदो। जे रुस्तम सुल्तान वटि रहे थो त पोइ तूं छा थो करणु चाहीं? मां चाहियां थो बाबा साईं त पुलिस जी मदद सां गॾु पंहिंजा हमरा वठी इन बाग जो घेरो कयूं, छो जो रुस्तम हिन वक़्तु असांजी ताड़ में वेठल आहे। जे असां पंहिंजा हमरा वठी उन जो घेरो कयूं त उन जूं वायूं बताल थी वेंदियूं। इन खां वधीक को ॿियो कमु? हूअं बि बंदूकुनि जा ज़ंग त लाहिणा आहिनि, पोइ उन लाइ शिकार खानू न खणी रुस्तम हुजे। जेकॾहिं हिन छापे में नाकाम वियो त हिन जे अंजाम जी ख़बर अथव। ॿिए ॾींहं ते अकमल खान जो हिते लाश अची वेंदो। तॾहिं चवां थो त कुझु ॾींहं सब्र कयो। पोइ भल दुश्मन अची असांजे घरनि में घेरनि ऐं असां चुपचाप वेठा हुजूं। न बाबा साईं न, मां पंहिंजे दुश्मन खे पंहिंजे सीने मथां राज करण कोन ॾींदुसि। 3 ॾींहंनि जी मोकल अथव, जेको कुझु करणो अथव अदा अकमल लाइ करे वठो। उन खां पोइ पंहिंजे दुश्मननि जी पेरनि हेठां ज़मीन मां पाण दम कंदुसि। खबर आहे न कबूतर, खबर आहे न तुंहिंजे पिंजरे जो दरवाज़ो अॼु न सुभाणे खुली वेंदो ऐं तूं हमेशह लाइ आज़ाद थी वेंदी। तव्हांजो छा मक़सदु आहे? मूंखे मारींदो? खानू खर दिमाग़ ज़रूर आहे, पर एतिरो ज़ालिम नाहे जो कंहिं बेगुनाह खे मारे विझे। सुभाणे न त ॿिए ॾींहुं तोखे आज़ाद कंदासीं। चइबो त हीउ सुभाणे को ॾींहुं असांजो महिमान आहे। हा अकबर, हा, ही सुभाणे को ॾींहुं असां वटि महिमान आहे ऐं मां चाहियां थो त हिनखे मां पंहिंजे तरफ़ां अहिड़ी त महिमानी करायां जो वापसि वञी किथे ईअं न चवे त खानू खर दिमाग़ वटि चेतिरा बि ॾींहं हुयुसि त धिकनि थाबनि में। इन ई करे सुभाणे हिन जे दावत जो बंदोबस्तु करे छॾ। तव्हां जेकर अॼु मूंखे हितां वञणु ॾिनो त मां सम्झुसि त तव्हां मूंखे सभु महिमानियूं खाराए छॾियूं। जिते एतिरा ॾींहं बि गुज़री विया आहिनि उते अॼोको ॾींहुं बि गुज़री वेंदो। एॾी जल्दबाज़ी छो पियो करीं? उहा त मूंखे ख़बर आहे त मुंहिंजा ॾींहं कीअं पिया गुज़रनि। सिर्फ़ु हितां हिकु चकर आज़ादु थी घर पुॼां, उतां ता ज़िंदगी शहर जो रुख कंदसि ऐं पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं बि भुलिजी वापसि ॻोठ कोन ईंदसि। असां तोखे एतिरो कॾहिं बि न सतायो जो तूं एॾो बेज़ार थियो आहीं। उहा त मुंहिंजे दिलि खे ई ख़बर आहे त केतिरी सिक ऐं चाह सां शहर मां आयोसि हिन ॻोठ जा ख़ूबसूरत नज़ारा ॾिसण लाइ। छा तूं ही नज़ारा ॾिसण खां बग़ैर ई वापसि हलियो वेंदे? उहा दिलि ई सड़ी खाक थी वई जंहिंमें हिन ॻोठ जी मोहबत ऐं चाह खणी पहुतो हुउसि। चइबो त तुंहिंजे दिलि जा कातिल बि असां निकितासीं। हितां वञण खां पोइ आज़ाद कोन्ह। खानू खर दिमाग़ तोसां वाइदो थो करे त अॼु खां पोइ तुंहिंजी को बि रस्ता रोक न कंदो। हिते हिकु खानो न आहे, अलाए केतिरा पलजनि पिया। हिक जे चंबे मां आज़ादु थी वियसि त ॿिए जे चंबे हेठि अची वेंदसि। मूंखे अञा जीअणो आहे ऐं मरणु नथो चाहियां। मौत खां एॾो ख़ौफ़? मौत त हिकु ॾींहुं अचिणो आहे, पोइ हुन खां डिॼण छा जो?
दिजा मौत खा कौन थो उनका सिर्फ थोड़ी मोहलत हो घुरा छो तो मुझे दिल में कुछ हसीन ख्वाब सजायल आहिनि सिर्फ उन्हनि खे साभिया जो रूप तो ॾिसणु चाहियां इन्हनि हसीन ख्वाबनि जी साभिया तूं ज़रूर माणींदे खालू खर दिमाग़ त कॾहिं बि पंहिंजे लाइ दुआ नाहे घुरी पर यार तुंहिंजे ख्वाबनि जे साभिया लाइ दुआ ज़रूर घुरंदो केॾियूं दुआऊं छो न घुरी पर हिन माहौल में दुआऊं बि बदुआउनि हेठां दॿिजी वेंदियूं आहिनि उन करे मां हिते कॾहिं बि कोन रहंदुसि जेकॾहिं तुंहिंजा ख्वाब हितां जा सजायल आहिनि त पोइ तूं शहर वञी कॾहिं बि ख्वाबनि जी ताबीर माणे न सघंदे पंहिंजी ज़िंदगी जी कुर्बानी ॾियण खां बहितर आहे त पंहिंजी ज़िंदगी मथां उन्हनि ख्वाबनि खे ई कुर्बान करे छॾियां बग़ैर ख्वाबनि जे ज़िंदगी जी माना बि ख़तम थी वञे थी ख्वाब ते रंग आहिनि बेरंग ज़िंदगी छा कंदे मुंहिंजी ज़िंदगी जी चादर तव्हां रीणू रीणू करे छॾियो आहे हाणे ख्वाबनि जा रंग आऊं कंहिं मथां सजाईंदुसि वॾो गुनाह करे वेठुसि वॾो गुनाह खानू खर दिमाग़ पंहिंजी ज़िंदगीअ जो वॾे में वॾो गुनाह करे वेठो हिकु हसीन ज़िंदगी खे उजाड़ण जो ऐं उन जी ज़िंदगी खे संवारण बि मुंहिंजो ई कमु आहे अकबर वञ कोशिश कर ऐं हींअर साईं दावत जी तयारी करे छॾ दावत अहिड़ी हुजणु घुर्जे जीअं असांजे यार जी ज़िंदगीअ जा उजड़ियल रंग वरी भरिजी अचनि जंहिं माहौल मां अकबर जंहिं माहौल मां ही मायूस थी वापस वञण जी कोशिश बि करे पर वापस न वञी सघे ऐं उहो ई माहौल हिनखे वापस छिके अची हिनखे पंहिंजे ख्वाबनि जी ताबीर मथां बीहारे हा सिर ॾे खैर हुजे मुआ खगा कन खोले ॿुधी छॾ जे छोकिरीअ खे ॻाल्हियुनि जे ज़रिए उतां वठी हिते घर न आंदो अथई त पोइ हेॾे दर न टपजांइ ओ धूती 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 छो थी बताल वञी हा मागो पाण रस नया जो हुननि जे मथां फ़ैसिलो मरिया त खेरा जी छोकिरीअ खे खेरा जे घर छॾे अचो मां ईअं त कोन थी चवां पई त तूं रहिस मूंखे तुंहिंजे सॼी औकात जी ख़बर आहे पर खैरा जे सिर ॾे खैर हुजे हूअं त तुंहिंजो पिंडीअ ते बि नालो नाहे पर ॻाल्हियूं अहिड़ियूं वड़ वकड़ करे कजांइ जो जिन में हू पाण फासने सॼी मुहड़ उन्हनि ॾे थिए अरे तूं सम्झी छा थी सम्झी त मां पंहिंजे तरफ़ खां कोशिशि घटि कंदो हूंदुसि मूंसां ॻाल्हाइण महिल त वारो ई नथो ॾे पियो जवाब हर ॻाल्हि जो ठहियो ठुकियो पियो अथई अड़े खैरा जे सिर ॾे खैर हुजे बाक़ी उते रहिस सां त ॻाल्हाए नथो सघे पियो जे रहिस थो ॻाल्हाए त उन महिल हवाए निकिरी थी वञे कंहिं चयो हा कंहिं चयो त मां हुते कोन ॻाल्हायो जेको मूं ॻाल्हायो न उहा मूंखे ख़बर आहे मूंखे इन हद ताईं जो रस मुंझी पियो ठके ठोके जवाब ॾिनामांसि तॾहिं त रस फ़ैसिले जी ॿी तारीख़ ॾिनी भले रहिस खे बि मुंझाए आयो जो हो फ़ैसिलो करे न सघियो हाणे राति रहिस जजनि खे घुराईंदो उहे हिन मोतबर जूं ॻाल्हियूं ॿुधी पोइ फ़ैसिलो ॾींदा खैरा जे सिर ॾे खैर हुजे मुआ अहिड़ियुनि ॻाल्हियुनि कंदे ॿुधी बि नथो मरे पियो जेके तो उते फाड़ा मारिया न उहा मूंखे सभु ख़बर पइजी वई ओ धूती धूती यकीन कर उते जेको मूं ॻाल्हायो आहे न उहा मूंखे ख़बर आहे बि मुंहिंजे रब खे ख़बर आहे थोड़े उते ॻाल्हायो अथई ॾिस त सही इते जो इते तुंहिंजे दुश्मननि जे बूथ ते दांगी थी मलिया न ओ बचाया छोरा निभा गाए ॾिया हे ॾिया चाची खे ना पुकारे ऐं बचाए ना चे हुकुम कर चाची कंहिंजा पोल बदला करणा आहिनि अरे हेॾे ॿुधाए हिन जे साम्हूं त उते फ़ैसिले में कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं फ़ैसिलो वरी दूर थियो चाची थोरी ॻाल्हि ते इहो मस्जिदूं ऐं चपातूं बंदूकूं खणी पिया उबरियूं कनि मां भेॾा धंधो खणी कयो मां तो मां कूनी माण्हू आहे जहिड़ो आहे त जहिड़ो आहे असांखे पंहिंजी छोकिरी ॾियो चाचो पदू वरी ॿिन्ही खे पत खां पेरनि ते थो विझे अब असांजी छोकिरी न खपे तूं को मात कर मूं चयो छो छोकिरी न खपे असांखे पंहिंजी छोकिरी खपे वरी चाचे पदू मूंखे पत को लाहे थो बा तूं मात कर मूं चयो मां छो मात कयां मां वॾो कूनी माण्हू मूं पटकल था हां तोखे नथो चवां त वञी तो मथे न चढ़ंदो रोक चाची रोक अॼु सच जो ज़मानो न आहे सच कदो आहे अरे खैर कर अरे बुढ़ी मरण जड़ा तू बार सा तो बड़े पियो अरे जाटे के तो मारे दुनिया खिलंदई
ओ माण्हू छा चवंदई माण्हू छा चवंदई पछाड़ीअ में बुछड़ो थियो नथो चवांसि त वञे त मुंहिंजे मथां बीहंदो डंडो थो ॾिसे थो त मुड़ुस जी काइज कोन थी बीहे हिते वरी मुंहिंजे लाइ वॾो मुड़ुसु माण्हू थी वियो उते बंदूकनि में बीठो ॿुधी बि कोन थो मरे ईअं चटा मां वॾो खूनी माण्हू आहियां तूं अची दादी साईं तॾहिं इज़त थो कए तूं सम्झी थो ॾिजे थो दूध कीअं चई मारे त कंदो मां अरे रे तूं मूंखे मारींदी आहे मूंखे मारींदे अरे हो सखां न निकर मूं मुंहिंजी ॻाल्हि कई पोइ तो वॾो वकील आहे छा तोसां न आहियां रे तोसां न आहियां खैरां जे सिर ॾे ख़ैरु हुजे हाणे राति वञी फज़ीलत जो ॻाल्हाइजाए और धूती मूं बस कई हाणे हिन घर जी पग हिकिड़ी तुंहिंजे ऐं ॿियो हिन चंगे जे मथां आहे हाणे राति वञूं त पाण ॻाल्हाइजो मां हलां थो अड़े खैरां जे सिर ॾे ख़ैरु हुजे मोह तवाई थियो वियो भले चाची छॾीसि असां खूनी माण्हू असां घर में हूंदासीं इहो हूंदो मां तव्हांजो साथ ॾियण लाइ तयारु आहियां पर उन शर्त ते त ॻोठ में को बि खून खराबो न थींदो अचर खान इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे त पहिरीं गोली ॻोठ में मुंहिंजे तरफ़ां न हलंदी ख़ुदा न करे इतफ़ाक़ सां चोर थी पए ऐं पहिरियां फायरिंग ॻोठाणा करे जन त पोइ लाशनि जा ढेर लॻाए छॾींदुसि रत पाणीअ वांगुरु वहाईंदुसि पंहिंजा कदम पोइते कोन हटाईंदुसि जेसि ताईं मुंहिंजे जिस्म में साह हूंदो त पोइ भली सॼो ॻोठ ख़तम थी वञे न अचर न मां पंहिंजे ॻोठ वारनि सां एॾी वॾी गद्दारी नथो करे सघां यार नथो करे सघां जेकॾहिं ॻोठ वारनि सां गद्दारी नथो करे सघी त पोइ वञी ॻोठ वारनि सां भलाई कर ऐं सॼे ॻोठ जे ॿाहिरों पारो ॾियारे छॾ ऐं पढ़ो बि ॾियारे छॾ त सुभाणे राति जो अचर ॻोठ जे मथां हला कंदो मूंखे कसम पैदा करण वारे जो त मां ईंदुसि ऐं हला कंदुसि विढ़ंदे मरी वेंदुसि या पंहिंजी इज़त खे पाण सां गॾु वठी ईंदुसि इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे ऐं तोखे ख़बर आहे त मां पंहिंजे वाइदे पारण लाइ पंहिंजो सिर कुर्बान करे सघां थो हाणे तूं ॿुधाए तूं त तुंहिंजे हलण सां नुक़सान वधीक थींदो या मुंहिंजे अकेले अचण सां सम्झायो यार सम्झायो हुनखे ही त चरियो थी वियो आहे हा मां चरियो थी वियो आहियां चरियो पर मूंखे चरियो बनाइण वारा बि जे जब्बार ऐं मजूआरा अथई बात पंहिंजे हथनि सां पंहिंजो ही हथियार दफ़न करे छॾियो हो ऐं सोचियो हुयो त रत जी बुए खां हटी परे पंहिंजे हथनि ते प्यार जी मेहंदी सजाईंदुसि ऐं उन मेहंदीअ खे उमिरि भर लहण न ॾींदुसि पर न शमन न हाणे जेसि ताईं पंहिंजे हथनि जी मेहंदीअ जे मथां जब्बार ऐं मजूअ जो रत न मलींदुसि तेसि ताईं माठ करे कोन विहंदुसि इन दीवाने सां मुंहिंजी जाइ न आहे यार तव्हां को हुनखे दिलासो ॾियो जे असांजे सम्झाइण जो हुजे हा त तोॾे न्यापो कोन कयो आहे हिन जो इलाज आहे मेलाप जेसि ताईं ही पंहिंजे महबूब सां न मिलंदो त दुनिया खे बाहि ॾेई छॾींदो बाहि शमन दुनिया राख थे त थियण ॾींदुसि आसमान फाटे त फाटण ॾींदुसि ज़मीन जे मथां ज़िलज़िलो अचे त अचण ॾींदुसि पर हाणे मुंहिंजा कदम पोइते कोन हटंदा हाणे तूं जंहिंमें पंहिंजी भलाई सम्झी उहा ॻाल्हि कर न पंहिंजो वक़्तु ज़ाया कर न असांजो वक़्तु विञाए अजर खान मां तव्हांजो साथ ॾियण लाइ बिल्कुलु तयारु आहियां तूं फ़क़ति मूंखे 2 ॾींहंनि जी मोहलत ॾे जीअं मां जांच करे बग़ैर कंहिं नुक़सान जे पाण कमु करे सघूं ठीकु आहे शमन सिर्फ़ तुंहिंजे करे 2 ॾींहनि लाइ पंहिंजी दिलि ते पथर थो रखां सिर्फ़ 2 ॾींहनि लाइ